बैक नाज़रीन बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सिंध जी 7 जेलुनि में कैदियुनि जी घरवारनि सां मुलाक़ातुनि लाइ ठहियल कमरनि जी तामीर नाक़िस हुजण जो इंकशाफ थियो आहे। कराची, हैदराबाद, लाड़काने, सखर, खैरपुर, सखर ऐं मलीर में बैरिक्स ठाहियूं पई वञनि। मनसूबाबंदी वारो खातो तामीराती कम खे गैर तसली बख़्श करार ॾेई छॾियो आहे। मनसूबाबंदी वारे खाते घरू खाते नाणे वारे खाते खे रिपोर्ट पेश करे छॾी। घरू खाते खे 1 महीने अंदरि तामीराती कम में ख़ामियूं दुरुस्त करण जी हिदायत कई वई आहे। तामीराती कम में ख़ामियूं पूरियूं थियण ताईं फंड फराहम न कया वञनि। मनसूबाबंदी वारे खाते जो चवणु आहे अदालती हुक्म ते सज़ा याफ़्ता कैदियुनि लाइ कमरा ठाहिया पिया वञनि जिते हू घरवारनि सां गॾु वक़्तु गुज़ारे सघनि। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जे 7 जेलुनि में कैदियुनि जी घरवारनि सां मुलाक़ातुनि लाइ ठहियल कमरनि जी तामीर नाक़िस हुजण जो इंकशाफ थियो आहे। कराची, हैदराबाद, लाड़काने, सखर, खैरपुर ऐं मलीर में बैरिक्स ठाहियूं पियूं वञनि। मनसूबाबंदी वारो खातो तामीराती कम खे गैर तसली बख़्श करार ॾेई छॾियो आहे। मनसूबाबंदी वारे खाते घरू खाते नाणे वारे खाते खे रिपोर्ट पेश करे छॾी आहे। घरू खाते खे 1 महीने अंदरि तामीराती कम में ख़ामियूं दुरुस्त करण जी हिदायत कई वई आहे। तामीराती कम में ख़ामियूं पूरियूं थियण ताईं फंड फराहम न कया वञनि। मनसूबाबंदी वारे खाते जो ई चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया। सिंध जी 7 जेलुनि में कैदियुनि जे घरवारनि सां मुलाक़ातुनि लाइ ठहियल कमरनि जी तामीर नाक़िस हुजण जो इंकशाफ थियो आहे। कराची, हैदराबाद, लाड़काने, सखर, खैरपुर ऐं ॿियनि मलीर में बैरिक्स ठाहियूं पियूं वञनि। मनसूबाबंदी वारो खातो तामीराती कम खे गैर तसली बख़्श करार ॾेई छॾियो आहे। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद। सिंध जे 7 जेलुनि में कैदियुनि जे घरवारनि सां मुलाक़ात लाइ ठहियल कमरनि जी तामीर नाक़िस हुजण जो इंकशाफ थियो आहे। सेंट्रल जेलुनि कराची, हैदराबाद, लाड़कानो, सखर, खैरपुर ऐं उन खां अलावा डिस्ट्रिक्ट जेलुनि सखर ऐं मलीर में बैरिक्स ठाहियूं पियूं वञनि। अदालती हुकुम ते 7 जेलुनि में सज़ा याफ़्ता कैदियुनि लाइ कमरा ठाहिया पिया वञनि जिते उहे घरवारनि सां गॾु वक़्तु गुज़ारे सघंदा। प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते समूरनि 7 जेलुनि जो दौरो करे तामीराती कम खे गैर तसली बख़्श कम करार ॾिनो आहे। प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट घरू खाते ऐं नाणे वारे खाते खे रिपोर्ट पेश कई आहे इन बाबति त हुनमें जेको नाक़िस कमु कयो वियो आहे घरू खाते खे 1 महीने अंदरि तामीराती कम में ख़ामियूं दुरुस्त करण जी हिदायत कई वई आहे। नाणे खाते खे हिदायत कई वई आहे त तामीराती कम में ख़ामियूं पूरी थियण ताईं फंड फराहम न कया वञनि। घरू खाते प्रोजेक्ट डायरेक्टर प्रिजन्स वर्क्स खे फौरी तौर ते ख़ामियूं दूर करण जी हिदायत पिणु करे छॾी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण जे लाइ।